मौजूद आहियूं ढोरनार वेझो फर्श मोरी ते जिते टेल जे ज़मींदारनि पारां हिते फर्श मोरी ते एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कल्ह खां वठी असां वटि पाणी वियो आहे, अहिड़ो कर अंदाज़ो का मिशन त उहे पाणी हले पियो माना फटे जो का मिशन बि कोन थी हले कंहिं क़िस्म जो। पोइ डायरेक्टर साहब खे रिंग कईसूं, गामरा साहब खे, हुन चई माण्हू मोकिलियांदो पाणी करे थो ॾियां। वरी अजनर साहब खे रिंग कईसूं, उन बि ईअं चयो। पोइ वरी हीरल वाह ॾेई निकितासीं त भई ॾिसूं वरी पाणी असांजो किरां वियो ॾियो। जॾहिं हीरल वाह ते पहुतासीं, टोटल वाटर जेके आहिनि खुलिया पिया, को मथे वारो वाटर को फटे वारो न हलियो, ते हिकिड़ो अधु ठहियो, बाक़ी टोटल वाटर विया पे। असांखे अञा ताईं पाणी कोन पहुतो आहे ऐं हिते अॼु असां 8 मेल फर्श मोरी जे विच में रस्ते ॾोई आयासीं। वाह जी पटड़ी सभु वाटर विया पिए, जेके अॻे पंहिंजे वारे में विया आहिनि, हींअर असांजो वाहन असांजे वारे में इहे वाटर वही रहिया आहिनि। ऐं पंहिंजो दारोगो रमज़ान मला जेको पैसनि ते पाणी ॾियो वेठो आहे। अदा फर्श रेगुलेटर ते असां अचण जो मतिलबु इहो आहे त फर्श जा रेगुलेटर जा गेट हेठि थिया पिया आहिनि। हेठि वाटर जेको आहे फर्श जी रेगुलेटर खां हेठि 10 खां मथे वाटर हलनि पिया। पुछड़ी में पाणी पुॼे कोन थो। कांगणी ऐं कंडारे ज़मीनदार वीचारा ग़रीब मिसकिन सराब एहतियाज आहिनि। असांजी शाख हीरल वाह मां कंडियारो ऐं कांगणी शाख पुछड़ी ते अञा ताईं पाणी कोन पहुतो आहे ऐं मथे रोटेशन मुताबिक़ वाटर 8 खां 10 हलनि पिया ऐं इनखे जेको आहे सो वाटर बंदि कराया वञनि। असांजो अर्ज़ु आहे, असां हुतां खां कल्ह असां वटि पाणी पुॼणो, कल्ह शाम जो 6 बजे, अॼु सुबुह ताईं कोन पुॻो आहे। हिन वक़्तु बि असां इहा शाख वठी एसि ताईं पुॻासीं फर्श मोरी ताईं। विच में 8 खां 9 10 वाटर खुलिया पिया। रमज़ान मला हिते जो दारोगो आहे, असां हुनखे चयोसीं त हू साम्हूं थियनि ॻाल्हाए न खुलियल कोन। असां तंहिं हूंदे हुनखे ताईद करे ॿुधायोसीं त भाई ॾिसो, असां वठी वियासीं वाटरनि ते ॾसियोसीं बि। ऐं असां हिन वक़्तु फर्श मोरी ते असां एरीगेशन जे अमले खे अर्ज़ु कंदासीं। SDO साहब आहे, इंजीनियर आहे, डायरेक्टर साहब खे अर्ज़ु आहे त ख़ुदा जे वास्ते अमल कयो वञे, असांजी ताईद कई वञे। कैमरामैन इमदाद हुसैनी सां गॾु लाला भील, सिंध TV न्यूज़, ढोरनारो।